सगेद अस्सलाम वालेकुम या अली मदद। हे ॾिसो वाजिद अली कलोड़ो असांजो कैमरामैन ऐं हे असां सीन जी तयारी लॻी पई आहे। हे ॾिसो हे असांजा एक्टर तयारियुनि में बीठा आहिनि ऐं सॼे असांजो फौजी बीठो आहे ऐं जेको आहे मुगेरी आहे असांजी मीरो ख़ान चौक जो तमामु बहितर माण्हू ऐं दीदार नारे जो आहे अज़हर भुट्टो आहे ऐं असांजो परवेज़ जतो इर्फ़ रबू पत्थर दिल ड्रामे वारो होॾो असांजो महर आहे क़ाइम महर घोटकी जो दोस्त। हे असांजी संगी संगत नंढड़ा ॿार बि ॾिसो हे रिकॉर्डिंग लाइ बीठा आहिनि ऐं सॼी संगत बीठी आहे। असांजो शाइर असांजो आर्ट काउंसिल जो मेंबर बदर बीठो आहे। हे संगी संगत नंढड़ो बीठो आहे। चाचो अरबाब शेख अंदरि सुतो पियो आहे। अचो सीन कयूं अचो। ठीक है आवाज हा हेॾा नंढड़ा हेॾा कनत मुबारक खामोश हेॾो वठो खामोश क्यों खुदा हाफिज़ को चाहिए बंद कर देना काल पई हूंदी जा बाबा। खुदा हाफिज़ करे बंद कर न बंद कर दो तू डायलॉग चेंस बाबा। हां आवाज कर जा क्यों ओके खुदा हाफिज़ जुल्फी सजावल खान जो सहायो करा बाबा भरा अचो बाबा जुल्फी न जुल्फू जुल्फू बाबा असल में जेको डायलॉग है न बाबा हे अचूं था दीदार ॾे बाबा दीदार हथियार हेठि कर दीदार हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे काल आहे न हिते चवंदी ओके भोतारा खुदा हाफिज़ इहे फ़ोन करे बंदि कंदे न फ़ोन बंदि करे तूं चइजांइ जुल्फू छा हुकुम आहे सजाल खान जो। ठीकु आहे न बाबा फौजी हे फौजी आहे रिटायर न हाज़ो रिटर्न है ड्यूटी ते आहे सुल्म थो करी मुंहिंजा बाबा अबा बस ओके 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 पर हे त छाल थी हे रबू रबू प्यार ऐं जहिड़ो कुॾी कंदो आहे पत्थर दिल जो रबू हे असर बि ॾिसे थो सॼी संगत। अचो बाबा अचो अचो खामोश क्यों ना ओके खुदा हाफिज़ बता रहा जुल्फी सजावल खान जो छा पैगाम आयो आहे। बाबा हिकु चकर भराए बाबा थींदा न ए किला को ते मोबाइल हे ॾिस न मुंहिंजा राणा हथ में हुजे गीदे में छो थो रखे भला मोबाइल भॻी को खणी थोरी थो वञे। अब न ॻाल्हायो अॻु में ॾिसो न अॻु में फ़ोन ठीकु आहे भोतार खुदा हाफिज़ ॻाल्हाए पोइ बंदि कंदे न अञा ॻाल्हाए अथो त उते ई बंदि थो करे। ओके भोतार खुदा हाफिज़ हेठि करे कटे पोइ तूं डायलॉग चइजांइ बाबा। वो तू ये खीसे में गुद गुद न कर भाई ते हथ में जलेबी मोबाइल खामोश मोबाइल बंद कर खामोश क्यों ओके खुदा हाफिज़ बता रहा जुल्फी सजावल खान जो छा आयो पैगाम। ओके ओके हेलो एंड उठे हेलो वालेकुम सलाम बाबा बाबा ओता कहे न ॿाहिरि ओता कहे त बीठा आहियूं न असां रिकॉर्डिंग जो कयूं था। अब हिन सां त ॻाल्हाए सता लाड़े को एड्रेस त ॿुधाएसि कहिड़े ते बीठो आहे। अला भाऊ हा हे वठो नंढड़ा हेॾे चल हे होॾे हेॾा बि हेॾे, हेॾे 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 काॾे की हा हेॾे तीरे को हले वा और ते हले वा रोड ते बिठा है ए बाबा हिन खे ॾेखारियो न हां हेॾे वठो त थी वई हां एंड उठे हा बाबा हाणे उथी वे फ़कीरा हे चवां थी ज़ुल्फू ज़ुल्म जी हद करे छॾींदो आहे इहा शइ उथी चइजांइ ज़ुल्फू ज़ुल्म जी हद करे छॾींदो आहे निकरिए जा थोड़े चो तो डाला के ज़ुल्फू ज़ुल्म जी हद करे छॾींदो आहे। ओके तेज से जा जुल्फू जुल्म हद हद जी कर जुल्म हद कर छनो ठीक है निकरिए जा थोड़ो थोड़ा हिंदी बता आचो बे गाड़ी वञे न बीजा क्यों त तूं जो या न बाबा थोड़ा ही छोकरा पई थी बहु उथी बि चंदे ज़ुल्फू ज़ुल्म जी हद करे छॾींदो आहे कावड़ में चो ज़ुल्फू ज़ुल्फान जी ये न चो रहंदो असां सुकी हिकिड़ो मिंट भराए वठ छा ॻाल्हि बाबा खुदा जो नालो लिखो ओ बा दीदार पहला उठी ये चीज जुल्फू जुल्म दी हद करे छनो क्यों तो छके मीरा हेठ करे छडी न जमीन में सजी हेड़े मुंहिंजा अब्बा है ईअं न करे यार हे केॾी महिनत सां वाजिद सिर कैमरा खे किथे थो रखे वाजिद जी वाह आ क्यों जुल्फू जुल्फान जी रुको जुल्फू जुल्फान जी अरे ज़ुल्फ कंहिंजा बाबा पोइ चऊं न बाबा खुदा सऊदीअ मोकिले ईअं त न कर बाबा ईअं न कर
हे दोस्त ॾिसण वारा पोइ चवंदा त काॾो हथु कया अथव पोइ तव्हां पंहिंजी अदाकारी कयो न बाबा मां हाणे छा कयां तव्हांखे मां कोशिशि कयां थो तव्हां दोस्त अॻिते अचो न बाबा परवेद हेॾे हाकियो उतां ई वेही चओ वाह तूं गंज कयो उतां ई वेही चओ बाबा न उथ बसि वॾी महिरबानी उतां ई बीह चओ उथी चओ बता किथे ना जुतो ज़ुल्फू ज़ुल्मती हथु करे छॾींदो आहे चओ परवेद होॾे ॾिस बी गाड़ी में बे बीह चओ उथी जाए उथी बीह जाए हाणे क्यों इतां ई बीह हा जो गंज वॾी हद कयई तकियो त हद जी पुलिस वारे खे घुराए मां तोखे दीदार ॿधरायां बाबा दोस्तो ये खिल भोग बि असां सेट ते कंदा आहियूं के अहिड़ी सीनूं हूंदियूं न हस्कारी कंदा आहियूं जो माना तव्हां दोस्त मज़ो वठो ऐं तव्हां उनखे सच न सम्झंदा कयो ऐं उन ॾींहुं हिकिड़ी कुहाड़ी वारी सीन हुई त दोस्त उन ते ॾाढो हिकिड़ो अधु अलाह याती ॾेसि सुठा लफ़्ज़ ॻाल्हाई मां हाणे उनखे छा चवां अलाह साईं उनखे बि ख़ुशि रखंदो ऐं छो त हर कंहिंजो पंहिंजो इख़लाक़ हूंदो आहे हर कंहिंजो पंहिंजो अदब हूंदो आहे अदा ही असां मिड़ई रिकॉर्डिंग था कयूं पेज ते इन जे करे सयूं सिधियूं सीनूं रखूं त कहिड़ो फ़ाइदो तव्हांजे लाइ हिकु उबतियूं सुबतियूं सीन कुझु दोस्तनि खे खिलाईंदा आहियूं उनजे लाइ ऐं तव्हांजे लाइ सिर्फ़ु त तव्हां दोस्त ॾिसो मज़ो वठो पर हाणे तव्हां मज़े जे बदिरां रहंदो असांखे एॾियूं गारियूं ऐं एॾियूं इज़तूं जो उहा तव्हांजो गारी बि तव्हांजी अखियुनि ते मिठा जानी छो त तव्हां सिंध धरतीअ जा रवासी मुंहिंजा भाइर हो ही लतीफ़ जी नगरी आहे रहबर साईं जी एम सैद जी नगरी आहे ऐं तव्हांजूं अखियूं गारियूं तव्हांजूं गारियूं मुंहिंजी अखियुनि ते मिठा जानी आई लही मौला सभिनि खे सलामत रखंदो अचु बाबा सीन कयूं हां वे ना पे वे हेठि मुंहिंजा बाबा वे पेरियां वाला ॾे बाबा हेठि करेसि कैमरा हेठि करेसि हेठि करेसि ॿुधाए सुनो के पेरियां वारी कढ हा पहिरियों ॿुधायांसि थो फ़ोन रख बाबा 1000 कढे मोबाइल 1000 के भरे हा सर न बसि थी वई आहे अचे वठो सर बोलो फ्री हा फ़ोन रख फ़ोन रख फ़ोन रख फ़ोन रख हा कन ते रखी छॾ बाबा सजाल कान गणती न कर में रख रहा है मास्क परे हो फोन में रजिस्टर अच्छा बरा रख हां बस छोले में रख रहा है अब हेॾे खणी अचो दोस्तो अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तो ये असांजी नफ़रत फिल्म आहे उनजी रिकॉर्डिंग वाजिद अली कैमरामैन सॼी संगत बीठा आहियूं असांजो यूट्यूब ते चैनल आहे मजू सतालाल ही फिल्म जेकी क्लिपियूं मां उन यूट्यूब ते रखंदो आहियां पंहिंजे पेज ते रखंदो आहियां पेज बि मुंहिंजो नालो आहे मजू सतालाल ऐं असां जंहिं बि दोस्त खे कमु करिणो हुजे त असांजो नंबर आहे 030034285559 34285559 में ऐं इनशाला तव्हां सां सभु गॾु ई हूंदासीं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद जी एस एन जी लतीफ़